नमस्कार, मैं हूं कविता उपाध्याय। आप हैं नमामि डिजिटल के साथ। जी हाँ, एक ऐसी संस्था ग्लोबल सिंधी जंक्शन, एक ऐसी संस्था जो कि ग्लोबली सिंधियों को जोड़ने का एक महत्वपूर्ण प्रयास कर रही है। ये जो संस्था है ये ऑल इंडिया रजिस्टर्ड है और साथ ही 2018 से इस्टेब्लिश होकर के ये इसका जो मुख्य उद्देश्य है वो समाज सेवा करना है। और इसी के बीच में हमारे साथ में आप देख रहे हैं दो गेस्ट हैं आज हमारे साथ शामिल हुए हैं, राजीव एम चंदीरमानी जी और साथ ही महेश हंगोरानी जी। ये जो हैं राजीव जी प्रेसिडेंट हैं संस्था के और साथ ही जनरल सेक्रेटरी महेश जी हैं हमारे साथ शामिल होंगे इस चर्चा में। और आज क्या खास उद्देश्य है जो ये संस्था है ना, सिंधी ग्लोबल जंक्शन। ये संस्था जितना अच्छा खूबसूरत नाम है वैसे ही ग्लोबली लोगों को जोड़ती है। आईपी एक्सटेंशन से बेहतरीन तरीके से कार्य कर रही है। वृक्षारोपण ये कराते हैं। ज़रूरतमंद जो पाकिस्तान से आए हुए शरणार्थी हैं या मैं कहूँ कि विस्थापित जो ज़रूरतमंद लोग यहाँ पर आए उनकी शादियाँ कराने का विशेष तौर पर इन्होंने काम किया। खाने से लेकर के और जो भी सहायता उन तक पहुँचाने की ज़रूरत पड़ी कोरोना पीरियड में भी, वो भी इनके माध्यम से की गई है। और इसके अलावा रेन वाटर हार्वेस्टिंग के लिए भी इन्होंने लगभग 200 प्रेसिडेंट जो संस्थाएं हैं आईपी एक्सटेंशन, क्योंकि संस्थाओं का एक अपार्टमेंट्स का एक बहुत अच्छा हब है यहाँ पर, तो इनको भी इन्होंने प्रेरित किया है, हज़ारों लोगों को प्रेरित किया है। सीधा हम प्रेसिडेंट साहब से बात करेंगे। एक नई मुहिम लेकर आए हैं। क्या है वो नई मुहिम, सीधा राजीव जी से हम रुख करने वाले हैं। राजीव जी बहुत बहुत स्वागत है। क्या कुछ खास है और क्या कुछ उद्देश्य को लेकर आप चल रहे हैं? ग्लोबल सिंधी जंक्शन 2018 में बर्पा हुई। हालांकि मुझे खुशी होगी अगर मैं सिंधी में बात कर सकूं। तो ही असां 2018 में ही बर्पा कई सी। हिन जो मेन मक़सदु ही हो कि ऑल ओवर ग्लोबली सिंधी जेके आहिनि उन्हनि खे जोड़नि जो प्रयास कजे। हिन मुहिम में असां काफ़ी कुझु प्रयासरत बि आहियूं ऐं घणेई असांखे सफलता बि मिली आहे। पर हिन जे अलावा असांखे हमेशह इहा कोशिशि रहंदी आहे कि कीअं न कंहिं नमूने कोई सेवा जो कमु असां खणी करे कुझु अॻिते वधूं। हिन मुहिम ते मूंसां गॾु हिकिड़ी मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे कि मूंखे हिकिड़ी सुठी टीम मिली आहे जंहिंमें मुंहिंजो भाउ, नंढो भाउ महेश हिंगोरानी मूंसां गॾु आहे, हू असांजो जनरल सेक्रेटरी बि आहे ग्लोबल सिंधी जंक्शन जो, ऐं हू काफ़ी प्रयासरत रहंदो आहे मूंसां गॾु। ऐं असां सां गॾु हिकिड़ी असांजी भेण डॉक्टर नीलम मंचारानी बि आहे, जेका अॼु हिकिड़ी नई मुहिम जेका असां शुरू करणु लॻा आहियूं हुन में हिकिड़े दादा दयाल अभिचंदानी जेके असांजा वॾा आहिनि उन्हनि जो इंटरव्यू वठंदी। मां हींअर महेश हिंगोरानी जी खे चवंदुसि कि हू कुझु ॿुधाइनि। बिल्कुल, महेश जी से हम अनुरोध करेंगे, जैसे कि सर ने कहा कि अब वो कुछ प्रकाश डालेंगे संस्था के कार्यों को लेकर के और क्या आगे की नई मुहिम है उन सबको लेकर के। सर, माइक ओवर टू यू, आप बताएं क्या कुछ खास है। थैंक यू। जय झूलेलाल। मुझे नालो महेश हिंगोरानी आहे ऐं मां ख़ुशि नसीब आहियां। असां ख़ुशकिस्मत आहियूं। असांखे श्री राजीव चंदीरमानी उन्हनि जी गाइडेंस मिली ऐं उन्हनि जी गाइडेंस में ऐं असांजा भाउ आहे अर्जुन तुलसियानी जी, असां टई 2018 में असां डिस्कस कयो ऐं ही डिसाइड कयो कि असां हिकु ऑल इंडिया सिंधी ऑर्गेनाइजेशन जो गठन कंदासीं जंहिं कि ग्लोबल सिंधी जंक्शन असां कॉन्स्टिट्यूट कई ऐं ही ऑल इंडिया बॉडी आहे। ऐं हुन खां पोइ असांजी ख़ुशकिस्मती आहे कि असांखे घणेई सुठा नुमाइंदा ऐं बाणीकार मिलिया, जिन में डॉक्टर नीलम मंचारानी जी बि आहिनि जेके हाईली एजुकेटेड आहिनि ऐं सेवा भाव में तत्पर रहंदे आहिनि। ऐं असां सां असांजा 5 वाइस प्रेसिडेंट आहिनि, मिस्टर भीषम टेकचंदानी जी, मिस्टर राज मामतानी जी, मिस्टर हरेश लालवानी जी, डॉक्टर नीलम मंचारानी जी ऐं मिसिस रीटा तुलसियानी जी। त असां ऐं टीम वॾी आहे त सॼी टीम खे इंट्रोड्यूस करणु हींअर त थोरो टाइम कंज़्यूमिंग थींदो। मेनली असांजो पर्पज़ जेको आहे ग्लोबल सिंधी जंक्शन जो कि असां सिंधियुनि खे जोड़े रखियूं ऐं सिंधियुनि लाइ कमु कयूं, रिलीजियस ऐं सोशल ॿई। जीअं कि मिस्टर राजीव चंदीरमानी मैंशन कयो ऐं मैम इंट्रोडक्शन में बि चयो त असां विस्थापित सिंधी जेके मजनू या टीला आहिनि, रिफ्यूजीज़ जेके आया, हुननि जे लाइ कोविड में डिफ़िकल्ट टाइम हो, हुननि खे रोज़गार ॾियण लाइ, हुननि खे फूड आइटम्स पहुचाइण लाइ भी कमु कयो।
प्लस असां ऑनलाइन कोविड में झूलेलाल चालीहा साहिब मंदिर थोड़ा बंदि थी विया त असां मिस्टर चंदीरमानी ऐं मिस्टर रूप गरीबदासानी जी ऐं मिस्टर महेश छाबड़िया ही टे हिननि जो आइडिया हो कि असां ऑनलाइन फेसबुक लाइव चौकी झूलेलाल चालीहा कयूं त असां हू 2 साल कयो ऐं जिन में डिफरेंट सिंगर्स पंहिंजे पंहिंजे घरनि मां पंहिंजे पंहिंजे ख़र्चे ते चालीहो साहिबु कंदा शाम जो कलाक खण सत्संग सिंधीअ में ऐं हुन खां असां मतिलबु पर्पज़ ही 2 अचीव थिया कि असां कलेक्टेड हुआसीं ऐं मोटिवेटेड हुआसीं ऐं भॻवान जी प्रार्थना बि कईसीं कि ही जेको कष्ट आयो आहे हू हली वञे त हुन में असां कामयाबु थियासीं ऐं प्लस जीअं कि रेन वाटर हार्वेस्टिंग ऐं अदर जेको फंक्शन्स आहिनि वृक्षारोपण जेको असां मैंशन कयो त घणेई कम आहिनि हीअं जेके संस्था करे वेठी असां आईपेक्स सिंधी एसोसिएशन सां गॾु जंहिंजो मां प्रेसिडेंट आहियां ऐं मिस्टर चंदीरमानी जंहिंजा फाउंडर आहिनि ऐं उन्हनि जा लाइफ टाइम चीफ पैटर्न बि आहिनि उन्हनि सां गॾु असां 125 प्लस झूलेलाल साईं चौकी कया आहिनि जेको पर्सनल कम लाइव मिला गॾी करे पर्सनली असां मंदरनि में घरनि में ही झूलेलाल चौकी मंथली कंदा हुआसीं ऐं कोविड जे दौरान असां ही फेसबुक लाइव ते कयो त घणेई कम आहिनि ॿिया बि करणा आहिनि ऐं जीअं मिस्टर राजीव चयो अॼु खां हिकिड़ी नओं मुहिम थी असां शुरू था कयूं जंहिंमें सीनियर सिटीज़न्स 90 प्लस जेके हूंदा हुननि खे असां हुननि जो एक्सपीरियंस वठंदासीं हुननि खे इंटरव्यू कंदासीं ऐं डॉक्टर नीलम मंशरामानी असांखे वॉलंटियर कयो आहे हू इंटरव्यू जेको सीनियर सिटीज़न्स खां वठंदियूं हू डॉक्टर साहब वठंदा ऐं असां तव्हां सां शेयर बि कंदासीं लाइव बि ऐं रिटन फॉर्म में बि कोशिशि कंदासीं हुननि जा एक्सपीरियंसिस असां हुन मां सिखूं ऐं अॻे सिंधियत खे बि वधायूं ऐं मानवता खे भी वधाऊं। जय झूलेलाल, जय हिंद। जय झूलेलाल। देखिए कितनी मीठी आवाज़ है, मैं बोल तो नहीं पाई लेकिन मैंने सुनी और मेरे कानों को बहुत सुकून मिला। आइए देखिए किस तरह से जो ये नया इंटरव्यू अब आपके सामने आने वाला है, इसको पूरा इंटरव्यू को देखिए और उनके जो एक्सपीरियंस है लाइफ के वो भी आप देखेंगे और कैसे उन्होंने सिंधियों को लेकर के आगे काम किया है वो सब पर हम चर्चा करेंगे। तो इस वीडियो को देखना भी है और एक्सक्लूसिवली इंटरव्यू आपके सामने लाए हैं और नई मुहिम जो है सिंधी ग्लोबल जंक्शन के माध्यम से आप हो रही है। आप देख सकते हैं कि दादाजी को हम आज सम्मानित करने वाले हैं, हमारे बड़े भाई हैं और इनको आज सम्मानित करके और इनकी क्या लाइफ की आज जर्नी है, क्या अचीवमेंट्स हैं वो सब हम आपके सामने रखेंगे। सबसे पहले सर क्या कुछ करने जा रहे हैं आप बताते रहिए। जय झूलेलाल। असां अॼु खां शुरू था कयूं सीनियर सिटीज़न्स 90 प्लस उन्हनि जे घर वेंदासीं ऐं उन्हनि जी ज़िंदगी जे बारे में उन्हनि जा एक्सपीरियंसिस अंडरस्टैंड कंदासीं ऐं शेयर कंदासीं सिंधी समाज सां सो असांखे बि ख़बर पए हिननि जी ज़िंदगी कीअं बीती आहे। देखिए इनके घर आकर के इनको सम्मानित करना बहुत बड़ी चीज़ है। जय झूलेलाल सभिनी खे। मां डॉक्टर नीलम मंशरामानी, वाइस प्रेसिडेंट ग्लोबल सिंधी जंक्शन। अॼु मां आई आहियां दादा दयाल अभिचंदानी जे घर। असां हिकु ग्लोबल सिंधी जंक्शन जे पारां नई मुहिम शुरू कई आहे त 90 प्लस जेके असांजा सीनियर्स आहिनि, असांजा वॾा आहिनि, हुननि जी इंटरव्यू वठिजे ऐं ख़बर पए त हुननि पंहिंजे जीवन में छा छा अहिड़ो कयो जेको असां बि एक्सेप्ट था करे सघूं ऐं असां बि हुनखे पंहिंजे लाइफ में जोड़े था सघूं। ऐं दादा तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो दयाल तीरथदास अभिचंदाणी। तीरथदास मुंहिंजे पीउ जो नालो आहे, अभिचंदाणी असांजी आकह आहे। तव्हांजो कॾहिं कोई ॿियो नालो कंहिं रखियो, कोई निकनेम घर में जीअं रखंदा आहिनि? असांखे एक्चुअली मुंहिंजो जेको नालो आहे दया सिंह हो, छाकाणि त सिंध में हर कंहिं परिवार में पंहिंजो हिकु सरदार कंदा हुआ त मुंहिंजो नालो दया सिंह हो। उन मां आहिस्ते आहिस्ते पोइ दया सिंह मां दयाल थी वियो। तव्हां असांखे ॿुधाईंदा कि तव्हां पाकिस्तान में कहिड़े ॻोठ में ॼावा? मां पंहिंजो सखर में ॼाओ हुउसि। एक्चुअली असांजो ॻोठु जेको आहे सो खैरपुर हो। ऐं तव्हां घणनि सालनि जा हुआ जॾहिं हिंद सिंध थियो? त मां 15 सालनि जो हुउसि जॾहिं सिंध मां पंहिंजो असां आया हुआसीं,
पर मुंहिंजे पीउ जी जेका आहे सरकारी नौकिरी ही ट्रांसफरेबल जॉब हो, त मुंहिंजे पीउ जी जेका आहे अपॉइंटमेंट जेका हिते अची इंडिया में थी सा पंहिंजो जोधपुर में थी। जॾहिं तव्हां हुतां वापसि पिया अचो भारत में, इंडिया में, त तव्हांखे कुझु यादगारियूं आहिनि, तव्हांखे कोई मेमोरीज़ आहिनि जेके तव्हां असां सां शेयर करणु था चाहियो? असां कराचीअ में आख़िर में एडुकेशन मुंहिंजी वरिती, मां उते हुउसि। असां बाय सी शर्ला पंहिंजो पाणीअ जे जहाज़ में उतां बॉम्बे आयासीं, बॉम्बे मां सिधो असां जोधपुर आयासीं, छाकाणि त मुंहिंजे फादर जी ट्रांसफ़र जेका हुई सा जोधपुर थी। तव्हां जॾहिं हिते आया त तव्हां जॉब कई या छा पिया कयो? मां पंहिंजो हिते वधीक इंजीनियरिंग कई ऐं पंहिंजो MES में पंहिंजो मुंहिंजी जा नौकिरी लॻी। तव्हां पंहिंजी फैमिली जे बारे में कुझु ॿुधाईंदा? मूंखे पंहिंजो जेको आहे पुटु ऐं धीउ आहे, पुट खे बि सुठी जॉब आहे, बसि ॿिए मुंहिंजी हुननि जी बि नंढी फैमिली आहे, मुंहिंजे पुट खे बि धीउ पुटु आहे। तव्हां जॾहिं जॉब शुरू कई त तव्हांखे कोई यादगिरियूं? जॉब इहा हुई त मुंहिंजी जेका ट्रांसफरेबल जॉब हुई अम्बाला, छा चवंदा आहिनि, श्रीनगर, जम्मू, सम्झो था, ऐं पंहिंजो ॿियनि हंधि थी जिते बि मां वेंदो हुउसि त मुंहिंजी इहो कोशिशि रहंदी पाण में त सिंधी के हुजनि त पाण में गॾिजूं। सेंट्रल पावर कमीशन जा के सिंधी हुआसीं, पाण में गॾिजी असां पंहिंजी ग्रुप ठाहीसीं। दादा तव्हांखे कोई यादगिरी हिते अची करे जेका असांखे तव्हां ॿुधाईंदा? यादगिरी त इहा ई आहे त असां पंहिंजो सिंधियुनि सां मां लह विचड़ में रहियोसि। मां पहिरीं हरिनगर में रहंदो हुउसि, राजौरी गार्डन में, उते बि असांजूं सिंधी पंचायतूं हुयूं। हिते बि अची करे मूंखे त इहा ई ख़्वाहिश हुई त मां बि जेकर हिते असां पाण में सिंधी गॾिजी करे पंचायत ठाहियूं। त मिस्टर बाय चांस मिस्टर चंदी रामाणी गॾियो, जंहिं सिंधीअ में ॻाल्हायो, त पोइ उन सां ॻाल्हि ॿोल थी। हिन मूं ते ज़ोर आंदो भई दादा तव्हां हलो ऐं मां तव्हांखे कार में वठी हलंदुसि, हिकु हिकु सोसाइटी में वेंदासीं ऐं पुछंदासीं केरु केरु किथे रहंदा आहिनि, पोइ असां पाण में गॾिजी करे पंचायत ठाहींदासीं। पोइ असां 2012 में पंहिंजो सिंधी जेके असांजे लिस्ट में हुआ सभिनी खे नींड ॾिनीसीं ऐं पोइ अटकल 70 खनि माण्हू आया ऐं उते असां हुननि खे डिनर बि ॾिनीसीं ऐं पंहिंजो वाक सां ॻाल्हाइण ॿुधाइण सां असां उते ई फ़ैसिलो कयोसीं भई केरु प्रेसिडेंट थींदो, केरु वाइस प्रेसिडेंट थींदो, एग्ज़ीक्यूटिव मेंबर केरु थींदो ऐं प्रेसिडेंट थींदो। सो उते ई फ़ैसिलो कयो, मूंखे प्रेसिडेंट लाइ मुक़ररु कयो वञो ऐं सिंधी हिन मिस्टर चंदी रामाणीअ खे सेक्रेटरी ऐं बाक़ी ॿिए एग्ज़ीक्यूटिव मेंबर उते ई सिलेक्ट कयासीं। जंहिं खां पोइ असां इन पंचायत जो नालो रखियोसीं IPAC सिंधी वेलफेयर एसोसिएशन। वेरी गुड दादा। ही तव्हांजे हथ में छा आहे? ही डायरेक्टरी? हीअ सिंधियुनि जी डायरेक्टरी मिस्टर भाटिया ॾाढी पंहिंजो महिनत करे असां खां पंहिंजो जेको आहे एडवर्टाइज़मेंट वठी हीअ पंहिंजो ऐं पंहिंजो डायरेक्टरी जी महिनत करे हिन ठाही, सभिनी जा नाला विधा ऐं एडवर्टाइज़मेंट्स हथु कयूंसीं, जंहिं करे असांखे न सिर्फ़ु असां छपाइण खां पोइ बि कुझु असांखे बचत थी। हाणे दादा अॼुकल्ह तव्हां पंहिंजो रूटीन छा ठाहियो आहे? असांखे ॿुधायो त असां उहो कुझु सिखूं। त हाणे छा आहे, हिन उमिरि में 2000 मुंहिंजी जेको आहे 92 जेका आहे एज आहे, नवंबर में 25 नवंबर में मुंहिंजी थींदी। त मुंहिंजी रूटीन ई आहे त सुबुह जो उथी पंहिंजो भॻवान जो नालो वठिबो आहे ऐं पंहिंजो स्मार्ट TV आहे उते भॼन ॿुधंदो आहियां ऐं मोबाइल आहे उहो ॾिसंदो आहियां, कंहिंजा मैसेजिस हूंदा आहिनि त उहो बि ॾिसंदो आहियां।
त सिंधियुनि जा पंहिंजो सिंध जा के पंहिंजो भॼन ऐं कीर्तन हूंदा आहिनि त उहे बि ॿुधंदो आहियां। त अहिड़ीअ तरह सां टाइम जो पास थी वेंदो आहे। सनानु पाणी करे या रूटीन में जीअं थींदो आहे मानी खाइण हेॾां होॾां टाइम पास थी वेंदो आहे। मां तव्हांखां दादा इहो पुछणु थी चाहियां कि तव्हांजी काई ख़्वाहिश अहिड़ी आहे जेका तव्हांजे दिलि में हुजे, तव्हां असांखे ॿुधाइण था चाहियो? मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे त असां सिंधी पाण में गॾिजी हिक ॿिए जो बिरादरी भाव वधायूं ऐं असां पंहिंजे दुख सुख में हिक ॿिए खे मदद करे सघूं। छाकाणि जा असांजो नालो ई पंचायत जो एसोसिएशन आहे आईपिक सिंधी वेलफेयर। हिकु ॿ ॼणा टे ॼणा के माण्हू अहिड़ा जेके तमामु नीडी आहे जिन खे असां मदद कईसीं। त असांजो मतिलबु ई इहो आहे त असां सिंधी पाण में हिक ॿिए खे पंहिंजो दुख सुख में मदद करे सघूं। दादा तव्हांजो कोई मैसेज तव्हां चवणु था चाहियो सरकार खे कि असां लाइ सिंधियुनि लाइ छा अहिड़ो हुजे जेको न थियल आहे हेल ताईं? जीअं त सिंधी विछड़ियल आहिनि, को किथे आहे को किथे आहे। असां चाहींदे त पंहिंजो हिकिड़ो स्थान अहिड़ो हुजे जिते असांजो सिंधी भवन हुजे या असांखे पंहिंजो अहिड़ो प्लाट या जॻह मिले जिते असां पाण में सिंधी गॾिजी सघूं ऐं ॿियो जेको आहे उते प्रोग्राम करे सघूं। भाउरनि ऐं भेनरुनि खे मां ॿुधाइण थी चाहियां कि हीउ असांजो हिकिड़ो स्पेशल एपिसोड दादा दयाल अबीचंदानी सां हो ऐं हीअ असां ग्लोबल सिंधी जंक्शन पारां हिकु नई मुहिम शुरू कई आहे। त असां अहिड़ा एपिसोड्स तव्हां लाइ जल्दी जल्दी खणी ईंदासीं जेके तव्हां व्यू कजो, लाइक कजो, सब्सक्राइब कजो ऐं हिननि जूं जेके बि ॻाल्हियूं आहिनि जे असां अमल कंदासीं त पाण वधीक सुठे तरीक़े सां पंहिंजो जीवन व्यतीत कंदासीं। ठीकु आहे, थैंक यू, जय झूलेलाल।